बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन जी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। नाज़रीन सॼी सिंध में हिन वक़्तु जेको आहे अलर्ट जारी करे वियो आहे बोर्ड जी सूरत हाल जे हवाले सां। कुझु देरि पहिरीं समूरी सिंध में जेको आहे न रुॻो आपाशी खाते जे अमलदारनि खे पर ज़िले इंतिज़ामियाउनि खे सभिनी खे हिकिड़ो अलर्ट जारी कयो वियो आहे त पंहिंजी निगरानी वधायो, बंदनि ते निगरानी वधाई वञे ऐं बोर्ड जो पाणी जेको आहे हींअर वधी सिंध तरफ़ अची चुको आहे। ॿुधायो इहो पियो वञे त 14 ऐं 15 सेप्टेम्बर ते गुडू बैराज ते इंतिहाई दर्जे जी बोर्ड हूंदी, सखर बैराज ते इंतिहाई दर्जे जी बोर्ड हूंदी, जंहिंजे करे को बि नुक़सानु थी सघे थो। उन नुक़सान खां बचण जे लाइ आपाशी खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया खे हिकिड़ो अलर्ट जारी कयो वियो आहे ऐं चयो वियो आहे त जेको आहे बंदनि ते निगरानी वधाई वञे ऐं गॾोगॾु हिफ़ाज़ती उपाउ वरिता वञनि ऐं फौरी तौर ते हिफ़ाज़ती उपाउ वरिता वञनि। न रुॻो इहो पर सखर मां ऐं गुडूअ मां इहे ख़बरूं अची रहियूं आहिनि त गुडू ऐं सखर बैराजुनि ते पाणी हिकिड़ो तमामु घणो वधी वियो आहे। उते विचोले दर्जे जी बोर्ड बि जेको आहे उहा हाणे वधी रही आहे। ॿुधायो इहो पियो वञे त हिन वक़्तु पंजनद जेको दरिया आहे, जेको पंजनद जेका बैराज आहे, उते बि पाणी वेकिरनि में तमामु घणी पंहिंजो वेकिरनि में वाध अची वई आहे, जंहिंजे करे जेको आहे सूरत हाल थोरी गंभीर थियण ॾांहुं वञी रही आहे। इतला इहे अची रहिया आहिनि जेके असांजे रिपोर्टरनि जे तरफ़ां ऐं आपाशी अमलदारनि जे ज़रियनि जे तरफ़ां इहो ॿुधायो पियो वञे त पाणीअ जा वेकिरा वधी विया आहिनि। हिकिड़े पासे गुडू बैराज, ॿिए पासे सखर बैराज, हिन ते पाणी वेकिरा तमामु घणा तेज़ थी विया आहिनि ऐं न रुॻो इहो पाणी वेकिरा तेज़ थी विया आहिनि पर गॾोगॾु इहो ॿुधायो पियो वञे त 45 जेके हसास बंदि आहिनि उन्हनि ते बि जेको आहे उहो दॿाउ वधी वियो आहे। कल्ह सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ॻाल्हि ॿोल कई सखर ऐं कराची में, उते पोइ इहो ॿुधायो वियो त 45 जेके हसास बंद आहिनि उन्हनि खे असां मज़बूत कयूं पिया ऐं बंद असां पंहिंजूं तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि, असां माण्हुनि खे ॿाहिरि कढी वरितो आहे। पर अॼु जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी अलार्मिंग आहे। अॼु खां हींअर खां कुझु देरि पहिरीं जेके मैसेजिस हलिया आहिनि व्हाट्सएप ग्रुपनि में ऐं नुमाइंदनि जे ग्रुपनि में ऐं असांखे जेके टीवी ते वेठल जेके आहिनि उते जेके इतला अची रहिया आहिनि त आपाशी खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया जे अमलदारनि में न रुॻो अलर्ट जारी कयो वियो आहे पर उन्हनि खे फौरी तौरु बंदनि ते पहुचण जो बि चयो वियो आहे। हिकिड़े पासे इहा हिन वक़्त जी सूरत हाल आहे। ॿिए पासे जेकर पाण जाइज़ो वठूं त पंजाब में जेको तबाही आणे जेको ॿोॾियो पाणी उहो सिंध जी हदनि में दाख़िल थी चुको आहे। कल्ह जेके ख़बरूं आयूं आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कल्ह ऐं 2 ॾींहंनि जे दौरान जेको आहे 2 ॿेड़ियुनि जा हादसा पेश आया आहिनि अलीपुर जे भरिसां ऐं जेको ॾखण पंजाब जो इलाइक़ो आहे महासंदीरा ॻोठ वेझो, जंहिंमें 23 ॼणा फौत थी विया आहिनि। सो इन समूरी मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं, पाण डिस्कस कंदासीं, न रुॻो इन ते ॻाल्हाईंदासीं पर इंडस डेल्टा ते बि ॻाल्हाईंदासीं, सिंध में बंदनि जी सूरत हाल, कुदरती लंघनि जी बहाली, इन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। मूंखे पैनल में जॉइन कनि था पाण सीनियर तर्जुमेगार ऐं लेखक आहिनि शहाब ओस्तो साहिबु, सखर मां ब्यूरो चीफ इनायत भट्टी ऐं आबादगार अॻवान महमूद नवाज़ शाह साहिबु। सभ खां पहिरीं पाण शहाब ओस्तो साहिबु ॾांहुं हलंदासीं। शहाब साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम में। शहाब साहिबु, बोर्ड जी जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु कुझु देरि पहिरीं अलर्ट जारी कया विया आहिनि त बंदनि ते निगरानी वधायो ऐं अलर्ट रहियो, आपाशी खातो बि अलर्ट रहे, ज़िले इंतिज़ामिया बि अलर्ट रहनि। हिकिड़े पासे अवाम खे इहो चयो पियो वञे त को ख़ौफ़ जी का बि ॻाल्हि कोन्हे का ऐं तव्हां सुकून में रहो। ॿिए पासे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुकूमती नुमाइंदा अची अलर्ट जारी कनि था ऐं ॿुधाइनि बि था त पाणी जा वेकिरा हाणे वधी विया आहिनि ऐं ॿुधायो इहो पियो वञे त 7 लख क्यूसिक पाणी सुभाणे थी वेंदो गुडू बैराज वटि। तव्हां छा था सम्झो त सूरत हाल कहिड़े पासे पई वञे? भाई महिरबानी अवांजी सर, ॾिसो हाणे पूरे पाकिस्तान में जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे त जेका बोर्ड आहे उन बोर्ड जा 2 सबब आहिनि। जी हाँ, हिकिड़ो त आहे जेको हिंदुस्तान मां पाणी थो अचे, ॿियो आहे जेको बरसातुनि जे करे पाणीअ में वाध थी अचे। जी हाँ सर। ऐं टियों सबब आहे त जेके तारीख़ी लंघ हुया पाणी जा, जेके दरियाहनि जा पेट हुया, जी हाँ सर। ऐं जेका ख़ासि तौर ते सिंध में ज़रई ऐं जेका इरिगेशन जी जेका इंफ्रास्ट्रक्चर हुयो जी हाँ सर। उनजी तमामु ख़स्ता हाली आहे। छाकाणि त पाकिस्तान दुनिया जे 10 मुल्कनि में आहे जिन खे क्लाइमेटिक चेंज जे करे तमामु घणा ख़तरा जेको आहे सो फेस करणा पवंदा, पर उनजे बावजूदि तव्हां ॾिसो त का बि हिकमत अमली कोन्हे, का नेशनल या प्रोविंशियल का क्लाइमेट पॉलिसी अञा ताईं न जुड़ी सकी आहे। ऐं तक़रीबन 2010 खां वठी तव्हां ॾिसो त 4 वॾियूं ॿोॾियूं अची चुकियूं आहिनि ऐं हज़ारे लखे माण्हू जेको आहे सो हुन में मुतासिर थिया आहिनि। हज़ारनि जी तइदाद में स्कूल बर्बाद थिया आहिनि, माण्हुनि जूं बनी ॿारा वीचारनि जा माल सवे जानियूं हली वियूं आहिनि। पर जेका संजीदगी ऐं जेका हिन वक़्तु असांखे हुकूमत जे अंदरि इन
बोर्डनि ऐं सुके जे हवाले सां जेका हिकिड़ी मुस्तक़िल स्ट्रेटजी जी जेका सो तवका हुई उहा अञा ताईं पूरी न थी आहे। ऐं जॾहिं बि बोर्ड अचे थी अरबे खरबे रुपया ख़र्च थियनि था, उन में करप्शन बि थिए थी, माण्हू वीचारा मिसकिन कचे जा माण्हू दरियानि सां लॻ जेके ॻोठ आहिनि उहे वीचारा बर्बाद थियनि था। हिननि हुकुमराननि जे न त को ज़ाती तौर ते न हुननि जे सियासी लिहाज़ खां हुनखे को कंहिं क़िस्म जो नुक़सानु कोन थो थिए, छाकाणि त सिंध में त अपोज़िशन नाले जी का शइ आहे ई कोन। जी हा सर। तो इन जे करे मां सम्झां थो त हुकूमत जा जेके बि मुख़्तलिफ़ जेके हिन वक़्तु बयान आया आहिनि उन्हनि ते एतबार करणु ॾाढो ॾुखियो आहे। का बि हतमी तौर ते का साइंटिफिक क़िस्म जी हिन वक़्तु ताईं फोरकास्ट घटि में घटि मूं कोन ॿुधी आहे। पहिरियों चवनि पिया त 12 तारीख़ ताईं 8 लख 8.5 लख क्यूसेक ताईं पाणी पुॼी वेंदो। हाणे ॿुधो आहे त 4 लख ऐं 4 लखनि जे विच में पाणी शायदि ईंदो। जी हा। तो हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त जेको ईंदड़ ॾींहंनि में सिंध जी सूरत हाल छा थींदी, छा बीहंदी, छाकाणि त अञा ताईं पंजाब में वॾे पैमाने जो जेको बोर्ड वारो जेको हिकिड़ो माहौल आहे उहो हुते हले। ख़ुदि ड्रावी सतलज इहे तमामु वॾी जेको आहे सो बोर्ड जो जेको हिन वक़्तु शिकार आहिनि। लाहौर जो जेको आहे सो पसगिरदाई आहे उनखे बि ख़तरो आहे, अञा ताईं मुल्तान जो ख़तरो कोन तरियो आहे। ऐं इहो मामिलो ज़ाहिर आहे अल्टीमेटली इहो जेको पाणी आहे इहो सिंध में अचिणो आहे। जी हा। हाणे ॾिसजे त हाणे सिंध में अचण खां पोइ हुनजी जेका हक़ीक़ी जेको वॉल्यूम आहे उहो केतिरो आहे ऐं उहो छा असांजे जेको मौजूदा जेको निज़ाम आहे, जेको इरिगेशन जो निज़ाम आहे, जेको हिननि केतिरनि ई सालनि खां तव्हां ॾिसो त वञे पियो कमज़ोर थींदो। असांजी जेके बैराजिस आहिनि उहे पुराणियूं आहिनि, उहे बि कमज़ोर थींदियूं थियूं वञनि। छा उहे इन सॼे बोर्ड जे दबाव जो जेको आहे सो के हद ताईं जेको आहे सो फेस करे सघनि थियूं, इहो त हाणे ईंदड़ वक़्त में ख़बर पवंदी। सही। अच्छा सर, कल्ह बि CM मुराद अली शाह चयो त सखर बैराज 1932 में अंग्रेज़नि ठाहियो ऐं बैराज ते गैर मामूली सूरत हाल हुजण सबबि असां 10 दर बंदि करे छॾिया आहिनि। तव्हां 2010 जी बोर्ड जा बि अखि ॾिठा शायदि आहियो, 2022 जी बोर्ड जा बि अखि ॾिठा शायदि आहियो, 1999 जे साइक्लोन जा बि तव्हां अखि ॾिठा शायदि आहियो। त इन समूरी सूरत हाल खे ॾिसंदे तव्हांजो तजुर्बो छा थो चए त असां छो मतिलबु त तयारी नथा कयूं ऐं जंहिं महिल मथां सिरत अची पवे थी पोइ असां चऊं था त हाणे असां तयारी करे आहियूं। जीअं कल्ह हिननि चयो त 45 बंदा सास आहिनि उन्हनि ते असां पिचिंग पिया कयूं, जंहिं महिल बोर्ड जो पाणी पहुची चुको आहे ऐं पोइ पिचिंग करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? साईं ॾिसो, मां 2010 वारी बोर्ड में 2 महीना जेको आहे सो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में झंगनि में रहियो आहियां। उनखां पोइ 2012 वारी बोर्डनि में मां रहियो आहियां ऐं जेकी हाणे 22 वारी बोर्ड हुई उन में बि मां जेको आहे सो केतिरा ई ॾींहं अंदरि रहियो आहियां बोर्डनि में। जी हा। मूं ॾिठो आहे त जॾहिं बोर्ड हूंदी आहे त हिननि जा जेके कारिंदा, हिननि जा ऑफिसर, इवन जेके हिननि जा वज़ीर आहिनि, जी हा, उहे सिर्फ़ु उन्हनि जॻहियुनि ते वेंदा आहिनि जिते हिननि खे फोटो सेशन करणो हूंदो आहे। बाक़ी माण्हू वीचारा ख़ुदा जे सहारे हूंदा आहिनि, उन्हनि जा घर घाट उन्हनि जूं हर शइ पुॾल तबाह थियल हूंदी आहे, वीचारा रोडनि ते अची ऐं बंदनि ते अची रहंदा आहिनि हज़ारनि लखनि जी तइदाद में। ऐं उते उन्हनि खे जेकॾहिं का जेके फलाही इदारा आहिनि उहे का पुॼाईंदा आहिनि को खुराक खाधो त ठीकु आहे, बाक़ी न त वीचारा मिड़ई पंहिंजो गुज़र सफ़र करे वरी जेसि ताईं पाणी लहंदो आहे वरी वापसि ॻोठनि में वेंदा आहिनि। तो इहो पियो सिलसिलो हले थो। जीअं मूं पहिरियों गुज़ारिश कई त हिननि जे मथां छाकाणि त को दबाव कोन्हे, न को सियासी दबाव आहे, न को अदालती दबाव आहे, न का अकाउंटेबिलिटी का को सिरिश्तो हिननि बचायो आहे, सभु ख़तमु करे छॾियो आहे हिननि। 2010 में तव्हांखे यादि आहे त हिकिड़ी जस्टिस अलवी जी हिकिड़ी कमेटी ठही हुई, कमीशन ठही हुई, उन पंहिंजी हिकिड़ी रिपोर्ट ॾिनी हुई जंहिंमें तमामु घणियूं सिफ़ारिशूं पेश थियूं त तव्हां कहिड़े तरीक़े सां बोर्डनि जे हिन सॼे मामले खे मुंहुं ॾेई सघो था। उहा रिपोर्ट अॼु बि रिकॉर्ड ते मौजूदु आहे, हुकूमत सिंध वटि मौजूदु आहे, हुकूमत सिंध पाण उहा कमीशन ठाराई हुई। पर हिकिड़ी बि सिफ़ारिश ते जेको आहे अमल न थियो। उहा ई सूरत हाल आहे जॾहिं बोर्ड ईंदी आहे, एमरजेंसी डिक्लेयर थींदी आहे, अर्बन ऐं खरबन रुपयनि जी बजट रिलीज़ थींदी आहे ऐं उहा बजट मां सम्झां थो त 80% 70-80% उहा बजट जेको आहे सो करप्शन जो शिकार थींदी आहे।
माण्हू दरबदर थींदा आहिनि वीचारा, उन्हनि जो को हाली वाली हुअं ई कोन्हे। तंहिंजे करे हे त हिकिड़ी जागीर आहे न, हे त हिन वक़्तु हिकिड़ी जागीर, सिंध जेका आहे हिन वक़्तु हिकिड़ी जागीर बणिजी चुकी आहे। ऐं सिंध जो जेको ग़रीब तबिको जेको आहे, हारी नारी मिसकिन माण्हू जेके आहिनि, उहे त हिन जा ग़ुलाम आहिनि। तंहिंजे करे हिननि खे त परवाह ई न आहे। पंजाब में इन जे करे तव्हां ॾिसो त हर वक़्तु पूरो अमलो, उतां जा मिनिस्टर, चीफ मिनिस्टर जेको आहे सो हर वक़्तु तव्हांखे नज़र ईंदा। इन जे करे पंजाब में सियासी तहरुक आहे, पंजाब में सियासी मज़ाहिमत आहे, उते अपोज़िशन आहे, उते मिडिल क्लास आहे, उते ज़ाहिर आहे फ़ौज आहे, उते सभु कुझु आहे, उन्हनि खे ख़ौफ़ आहे। हिते सभिनी खे ख़ुशि करे वेठा आहिनि, कंहिंखे बनी था ॾियनि, कंहिंखे लैंड था ॾियनि, कंहिंखे वसीला था ॾियनि, सभिनी खे ख़ुशि करे वेठा आहिनि। सॼी ब्यूरोक्रेसीअ खे हिननि तबाह करे छॾियो आहे करप्शन में। तंहिंजे करे हिननि खे परवाह ई कोन्हे का। हिननि खे हितां जी इवन हितां जी मीडिया खे बि हिननि ख़रीद करे छॾियो आहे। तो हिन जे करे हिननि खे का परवाह कोन्हे। 18 सालनि खां वेठा आहिनि। ऐं हिन विच में घटि में घटि 4 वॾियूं ॿोॾियूं आयूं आहिनि। मां तव्हांखे चैलेंज थो करे गवर्नमेंट खे कयां थो त मूंखे ॿुधाइनि त हिननि 4 ॿोॾियुनि मां हिननि को हिकिड़ो लेसन सिखियो आहे, को हिकिड़ो सबक़ु हिननि सिखियो आहे, को हिकिड़ो सुधारो आंदो आहे। तव्हांजी ब्रिज जेका इहा जेका तव्हांजी बैरेज आहे, उन जा दरवाज़ा लुड़ी था वञनि। जी हा, हुननि खे ख़बर कोन थी पवे। चाइनीज़ जेको आहे सो ठेकेदारनि खे अर्बन में पंहिंजो ठेको ॾिनो आहे, हुनजे बावजूदि दरवाज़ा कोन ठाहे सघिया आहिनि। छाकाणि त का जी हा, शहाब ओसो साहब सां लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे ऐं उन्हनि सां ॿीहर राब्ते जी कोशिशि कई पई वञे, शायदि टेक्निकली फॉल्ट आहे। सो तव्हां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त उन्हनि चयो पिए त असां वटि जेको आहे 4 बोर्डूं अची चुकियूं आहिनि ऐं केतिरियूं हिकिड़ी कमीशन जो ज़िक्र कयो, उनखां पोइ ॿियूं कमीशन्स बि ठहियूं आहिनि। वाटर कमीशन बि ठही आहे, 2 वाटर कमीशन्स ठहियूं आहिनि। उन्हनि जेके सिफ़ारिशूं पेश कयूं उन जे बावजूदि बि जेको आहे उहो मामिलो न थी सघियो आहे। अञा ताईं का बहितरी न अची सघे। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचो, तव्हांजी ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं था, ॾिसंदा रहो अॼु जी ॻाल्हि। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं शहाब ओसो साहब असां गॾु मौजूदु हुआ, जेके ॿुधाए रहिया त सिंध में कमीशन्स ठहियूं आहिनि पर उन बावजूदि बि का बहितरी न आई आहे। शहाब साहब ॿीहर लाइन ते मौजूदु आहिनि। जी शहाब ओसो साहब, तव्हां ॿुधाए रहिया त असां कमीशन्स हिननि हुकूमत पाण ठाहियूं, 4 बोर्डूं आयूं आहिनि पर उन बावजूदि बि का बहितरी न अची सघी आहे। हिन जी वजह तव्हांखे मां गुज़ारिश करे चुको आहियां त सिंध में हिन वक़्तु का पॉलिटिकल ऑपोज़िशन कोन्हे हिन हुकूमत खे। जी हा, ऐं हिननि सभिनी खे ख़ुशि रखी वेठा आहिनि, एस्टेब्लिशमेंट खे बि ख़ुशि रखी वेठा आहिनि। ब्यूरोक्रेसी सॼी जी सॼी हिननि जी बी टीम थी चुकी आहे। जी हा, तंहिंजे करे सिविल सोसाइटी जेको थोरो घणो आवाज़ उथारे थी, या मीडिया थोरो घणो आवाज़ उथारे थी, सोशल मीडिया ख़ासि तौर ते, जी हा, तंहिंजे करे हिननि खे का परवाह कोन्हे। ऐं ॿियो जेकॾहिं तव्हां ॾिसो त तव्हांखे यादि हूंदो त जेका 2022 जी बोर्ड आई हुई, उन में 20,000 स्कूल जेको आहे, ख़ुदि हिननि जो जेको मिनिस्टर हुयो उन ज़माने जो एजुकेशन जो, उन प्रोविंशियल असेंबलीअ में तक़रीर में इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो त इन बोर्ड में 20,000 स्कूल जेके आहिनि सो तबाह थी विया। जी हा, जंहिंजो मतिलबु आहे त लखनि जी तइदाद में ॿार जेका वीचारा स्कूलनि खां जेको आहे सो दरबदर थी विया। अॼु ॾींहं ताईं ख़बर न आहे त उन्हनि 20,000 स्कूलनि मां घणा स्कूल हिननि ॿीहर ठाहिया आहिनि। जी हा, बिल्कुलु। हुकूमत खे पंहिंजे ईंदड़ नस्लुनि जे तालीम जो अहसासु कोन्हे, जेके स्कूल कोन था ठाहे सघनि। तव्हांखे यादि हूंदो त हिननि ऐलान कयो हुयो, बिलावल भुट्टे ज़रदारीअ ऐलान कयो इलेक्शन्स खां पहिरियों त असां अलाए 4 लख घर ठाहींदासीं, जेके जिन जा बोर्ड अलाए 1.5 लख घर ठाहींदासीं, अलाए 4 लख घर ठाहींदासीं। बोर्ड जे जेके सत्यायल माण्हू घणा घर आहिनि मूंखे ॿुधायो। ऐं तव्हां को लफ़्ज़ ॿुधो आहे हुन खां पोइ उन ग़रीब माण्हुनि जे बारे में? जी हा, त मां सम्झां थो त हिकिड़ो ठॻीअ जो निज़ाम आहे। हिननि खे सिंध मिली वई आहे मुफ़्त जी, ऐं हुन खां पोइ 17-18 साल थी विया आहिनि, सभिनी खे ख़ुशि रखी वेठा आहिनि। सिंध जूं ज़मीना खपाए, सिंध जा वसीला खपाए, मुल्क सॼो सॼी सूबे खे हिननि तबाह बर्बादु करे छॾियो आहे। न का एजुकेशन, न हेल्थ, कुझु कोन्हे। हिननि खे कहिड़ी परवाह ते ग़रीब माण्हू कचे जा, उन्हनि जो छा हशर थींदो? हर दफ़े कचे जा माण्हू वीचारा ॻोठाणा जेके आहिनि उहे उन्हनि जूं ज़मीना, उन्हनि जा घर, उन्हनि जा बनी ॿारा बर्बादु कंदा आहिनि। ऐं जेके हिननि जा पंहिंजूं ज़मीना हूंदियूं आहिनि, पंहिंजा हिननि जा जेके घर ऐं जेके महल ठाहिया आहिनि उहे बचाईंदा आहिनि।
सही हाणे बि उहो ई थींदो। ॾिसो 4 बोर्डनि में बि इहो थियो आहे ऐं कहिड़ो सबक़ु हिननि सिखियो आहे मूंखे ॿुधायो न तव्हां। सिंध जो चीफ मिनिस्टर ॿुधाए मूंखे, तव्हांखे ॿुधाए त भई चइनि असां बोर्डनि मां हे सबक़ु सिखियो आहे ऐं असां हाणे हिन साल जेको आहे सो असांजो नुक़सानु घटि थींदो। हे त सभु कुझु हूंदो आहे कुदरत जे रहम करम ते। जेकॾहिं पाणी घटि आयो त बची वेंदासीं, जेकॾहिं पाणी तमामु घणो अची वियो त जेका हालत आहे मूंखे त भउ आहे त इहे असांजूं जेके बैरेजिस आहिनि उहे न लुड़ी वञनि। बिल्कुलु हक़ीक़त आहे। हिननि को कहिड़ी परवाह, हिननि जो त को स्टेक ई कोन्हे। हिननि जो स्टेक सिर्फ़ु इहो आहे त पैसा ठाहिणा आहिनि ऐं हुकूमत करणी आहे, ॻाल्हि ख़तमु। सही। अच्छा, कुदरती वहिकरनि जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त कुदरती वहिकरनि ते ज़ाहिर उन ते बि कमीशन ठही जस्टिस अमीरानी मुस्लिम जी, जस्टिस इक़बाल कलोड़ो जी, उन जे बावजूदि बि उहे लंघ बहाल नथा थियनि, उहे रस्ता बहाल नथा थियनि, इन में केरु रुकावट बणियल आहे? भई ॾिसो, हुन में सुप्रीम कोर्ट जा ऑर्डर्स आहिनि, उन में बेतहाशा सिफ़ारिशूं आहिनि, उन में तमामु वॾो कमु थियो, पोणा 2 साल उहो कमु थियो। जी हा। पर मूंखे तव्हां ॿुधायो त उन ते छा अमल थियो आहे? कुझु कोन। सिंध जो माण्हू गंदो पाणी थो पीए, गटर जो पाणी थो पीए, लखनि जी तइदाद में माण्हू अस्पतालनि में वीचारा ॿाहिरां ख़ासि तौर ते जेको आहे सो बीमार था थियनि, मरनि था। हिननि खे कहिड़ी पतो आहे? हिननि जो पाणी त ईंदो आहे दुबईअ मां। हे हिकिड़ो तबिको आहे असांजे हिन वक़्तु सूबे में जेको उमरा तरीन तबिको जेको आहे, यानी अमीर तरीन तबिको जेको आहे, उन्हनि खां बि मथां तबिको आहे। जंहिं अची जेको आहे जंहिंजो को सियासत सां वास्तो कोन्हे। तव्हां हिकिड़ो कमु कयो, हिन सिंध जी कैबिनेट जा मिनिस्टरनि जा नाला लिखो ऐं पोइ ॾिसो त इहे कॾहिं सियासत में हुया। जी हा। ही त ज़ियाउल जो मुशरफ जे दौर में या ज़रदारी साहब जी महिरबानीअ सां इहे जेको आहे हिन वक़्तु डायरेक्टली कैबिनेट में अची मिनिस्टर थिया आहिनि। जी हा। कहिड़ा जेलनि में विया, कहिड़ी सियासी जदोजहद कई। इवन असांजो चीफ मिनिस्टर साहब जेको आहे घणा ॾींहं जेल काटियो आहे। जेकॾहिं को मिनिस्टर जेल में वियो बि आहे त करप्शन में वियो आहे। त हे न को सियासी माण्हू आहिनि, न हिननि जो को आवाम सां वास्तो आहे। हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुकूमत करण लाइ, उगाड़ी करण लाइ विहारा वेठा आहिनि। तंहिंजे करे को फ़र्क़ु नथो पए। हर 2 सालनि खां पोइ 3 सालनि खां पोइ या त सुकाणो आहे या बोर्ड आहे। असांखे नॉर्मल हालतूं त कॾहिं मिलियूं कोन्हनि सिंध में। तव्हां ॾिसो त 4-4 साल 3-3 साल पाणी जेको आहे सो कोटड़ी बैराज खां हेठि वञे कोन थो। जी हा। डेल्टा बर्बाद थी चुको आहे ऐं तव्हां ॾिसो त समुंड वञे थो, ज़मीन ॾींदो। हज़ारे एकड़ ज़मीन जेको आहे तव्हांजी जेका कोस्टल बेल्ट आहे, बदीन ठठे वारी ज़मीन तव्हांजी वञे पई जेको आहे सो समुंड में बर्बाद थींदी। जी हा। मां त हिकिड़े लिहाज़ खां ख़ुशि आहियां त इहा घटि में घटि बोर्ड जेकॾहिं आई आहे त घटि में घटि हेठि को डेल्टा ताईं पाणी त वेंदो। पोइ असांजो को वरी का मैनग्रूव्स वग़ैरह ठहंदा त कुझु असांजो घटि में घटि कुझु बचाव थींदो। कुदरत थी करे इहो, हिननि खे त का परवाह कोन्हे। तंहिंजे करे मां सम्झां थो त जेसिताईं सिंध जो माण्हू अखियूं ॿूटे हिननि जे कढ हिननि जे हथां इस्तेमालु थींदो रहंदो त असांजो को मुस्तक़बिल कोन्हे। सही। ऐं जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, तव्हां ॾिसो सवाइ हिकिड़ी स्टेटमेंट जेका असां ॿुधूं था त असां कचे जे माण्हुनि खे उतां बाहिफ़ाज़त कढंदासीं। कढंदा छा? ऐलान थींदो त बाबा निकिरो हितां। पोइ वीचारा पंहिंजूं खटा खणंदा मथे ते या पोइ कीअं ई पिया निकिरंदा, हुनजा ढोर डगा पिया ॿुॾंदा, कुझु थींदो पाण निकिरी वीचारा अची पके ते वेहंदा। सही ॻाल्हि इहा न आहे। ॻाल्हि इहा आहे त बाबा तव्हां हिन सूबे खे सम्झो था छा? हे सूबो तव्हांजी ज़ाती जागीर आहे या तव्हां वटि इहा अमानत आहे उन्हनि माण्हुनि जी जिन जे वोट ते तव्हां अचो था? सही। हे उन्हनि खे पंहिंजो गुलाम था सम्झनि। ऐं तव्हां हाणे ॾिसजो तव्हां जॾहिं एमरजेंसी डिक्लेयर थींदी त उन में तव्हां ॾिसो त अरबे खरबे रुपया जेको आहे सो हे करप्शन कंदा। सही। तो इहे ॾेखारींदा त असां खाटी कराई हुईसीं, असां मिटी भराई हुईसीं, असां पिचिंग कराईसीं, असां हाणे मूंखे ॿुधायो त कॾहिं बोर्ड जे दौरान बि पिचिंग थींदी आहे? छो त पहिरों त उहे सॼी तयारी पहिरों थियणु घुरिजे। जी हा बिल्कुलु। यानी तव्हां वटि को प्रॉपर इलेक्ट्रॉनिक निज़ाम कोन्हे जंहिंसां तव्हां पाणी जी माप करे सघो। जी हा। जंहिंसां तव्हां अॻु कथी करे सघो, जंहिंसां तव्हां का प्रिडिक्शन करे सघो, या तव्हां को अहिड़ो निज़ाम ठाहियो जेको आम माण्हुनि ताईं फौरन मैसेज हलियो वञे। सही। कुझु बि कोन्हे। हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फोटो सेशन्स लॻा पिया आहिनि, सभु गॾु बीठा आहिनि जिन जो को सियासत सां, मां वरी थो चवां, इन जेके तव्हां तस्वीरनि में ॾिसंदा हो रोज़, हिननि जो को सियासत सां वास्तो कोन्हे। कॾहिं हिननि का जमहूरी जदोजहद महसूस न वरितो आहे। जी हा बिल्कुलु। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेनज़ीर साहिब जी शहादत खां पोइ जी जेका इहा पोख आहे उहो था वेठा खाइनि।
ऐं मथे जेका सेटलमेंट थी आहे जंहिंमें सिंध खे ढूंढ करण जो फ़ैसिलो थियो आहे उनजो खटियो हे था खाइनि माण्हू त वीचारा दरबदर थी विया आहिनि जंहिं मुल्क में 50% माण्हू जेको आहे सो बुख जी लकीर खां हेठि गुज़ारनि जी सर उहो ॿुधायो त मुल्क कीअं हलंदो ऐं सिंध जी सूरत हाल त अञा बदतर आहे पोइ मां सम्झां थो त असांखे सभिनी खे इन ते मुहतात रहणु घुरिजे असांखे बिल्कुलु असां तयारु हुजऊं असांखे हिन ग़रीबनि जे लाइ मिसकिननि लाइ अमली तौर ते कमु करणो पवंदो ऐं हिन हुकूमत मां त कंहिं क़िस्म जो को बि तव्हांखे उमेद न रखणु घुरिजे ठीकु तव्हांजी वॾी महिरबानी 2022 वारी बोर्ड में मां तव्हांखे बिल्कुलु ऑनेस्टली थो ॿुधायां त मां सेवण खां 5 किलोमीटरनि 10 किलोमीटरनि ते हिकिड़ो ॻोठु हुयो उते वयुसि जिते ग़रीब माण्हू पंहिंजी मदद सां हुननि ॾंड ॿधी उहो ॻोठु बचायो मां जॾहिं हुन खां इंटरव्यू करे पुछियुमि असां वियासीं हुते पंहिंजी मेडिकल टीम वठी ऐं राशन खणी त मूंखे उन्हनि कसम खणी ॻाल्हि कई त हिकिड़ो दफ़ो बि असां वटि चीफ मिनिस्टर कोन आयो यानी सेवण जे भरिसां ॻोठ में उते ताईं कोन वियो हाणे ॿुधायो छाकाणि त हुनखे परवाह ई कोन्हे उहो त ख़बर आहे त मां इलेक्शन खटी वेंदुसि उहो खटाइण वारा वेठा आहिनि मथे ॿुधायो त छा थो चई सघिजे भूपोट वारो इलाइक़ो सॼो यानी 6 फुट पाणी बीठो हुयो उते असां वियासीं भूबक में बि सामान खणी एतिरो बुख जा सतायल माण्हू आहे जो असांजो सामान सॼो लुटिजी वियो असांखे विराइण जो मौक़ो कोन मिलियो एॾा डेस्परेट माण्हू हुया मां हुते पुछियुमि हिकिड़े मौलवी साहिब खां जेको मस्जिद में हुयो चई साईं हिकिड़ो को माण्हू असां वटि अॼु ताईं कोन आयो आहे सही इहा आहे बेहसी छाकाणि त हुनखे कहिड़ी परवाह कंहिं न हलियो वेंदो मुंहिंजी इन्वेस्टमेंट उते आहे सभिनी जी इन्वेस्टमेंटूं ॿाहिरि आहिनि हे त माण्हू थोरी हे त बाबा जानवर आहिनि न हे त मुंहिंजा ग़ुलाम आहिनि हिननि खे कहिड़ी परवाह त वीचारा मिसकिन माण्हू छा कीअं हाणे बोर्ड जहिड़ी का ख़तरनाक मां सम्झां थो आफ़त आहे ई कोन जॾहिं पाणी थो अचे त तव्हांजी हर शइ खणी थो वञे तव्हांजा घर तव्हांजो माल तव्हांजी थोरी घणी जेका बचत आहे को तव्हांजा कपिड़ा तव्हांजी ठाव हर शइ तव्हांजी खणी थो वञे तव्हांखे जेको आहे रोड ते अची था वञो तव्हां वटि का शइ कोन थी बचे मूंखे ॿुधायो त हर 4 सालनि खां पोइ जॾहिं सिंध जी तक़रीबन अध खां वधीक बल्कि तक़रीबन सॼी जेको आहे ॿाहिराड़ी दरबदर थिए हर 4 सालनि खां पोइ दरबदर थिए त इहो सूबो कीअं तरक़ी कंदो सूबे जी जेका ज़राअत आहे उहा कीअं तरक़ी कंदी जॾहिं हर 4 सालनि खां पोइ असांजी ज़मीन आहे असांजा ॻोठ ऐं असांजा वाण ॿुॾा पिया हुजनि ऐं माण्हू वीचारा रोडनि ते दरबदर हुजनि औरतूं वीचारियूं उनजी जेको आहे सो पई जेको आहे सो यानी शर्म थो अचे मूंखे ॾिसंदे त नौजवान औरतूं वीचारियूं रोडनि ते वेठियूं आहिनि अलाह जा आसिरो बिल्कुलु हाणे ईअं ई थींदो बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी शोहाब ओस्तो साहिबु तव्हां टाइम ॾिनो नाज़रीन नंढो ब्रेक आहे ब्रेक खां जल्दी वापसि अचूं था ऐं बुलेटिन खे अॻिते वधायूं था ऐं ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं था ॾिसंदा रहो अॼु जी ॻाल्हि नाज़रीन जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार शोहाब ओस्तो साहिब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी मूंखे जॉइन कनि था महमूद नवाज़ शाह साहिबु पाण आबादगार अॻवान आहिनि ऐं सिंधी ज़राअत ते संदनि हिकिड़ो अहम कमु थियल आहे ऐं गॾो गॾु न रुगो समाज सुधारक आहिनि पर सिंध जे इशूज़ ते बि संदनि गहरी नज़र हूंदी आहे महमूद नवाज़ शाह साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था सर जी हीअ तव्हां सूरत हाल ॾिसो पिया बोर्ड वारी ऐं अॼु जेको अलर्ट जारी थियो आहे त भाउ सभु जेको आहे चौकस रहो ऐं अलर्ट आहे ऐं पाणी वधे पियो 7 लाख क्यूसिक पाणी जेको आहे उहो सुभाणे राति जो जेको आहे उहो गुरू बैराज ते जेको आहे उहो थी वेंदो छा था सम्झो त सूरत हाल कहिड़े पासे पई वञे ऐं सिंधी ज़राअत जे हवाले सां जेको आहे कहिड़ा हिफ़ाज़ती उपाउ वरिता विया आहिनि कहिड़ा नुक़सान थियण जो ख़दशो आहे साईं तव्हांजी महिरबानी सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त जेको पाणी अचे पियो या जेको हिन वक़्त ताईं तख़मीनो आहे जी हा सिंध वारे इंडस वारे पासे खां पाणी अचणो आहे उन पाणी जो तख़मीनो एतिरो वॾो न आहे जेको दरिया खां वधीक पाणी हुजे जी हा हा इहो ज़रूरु आहे त पाणी कच्चे में वेंदो जेको दरिया जो हिसो आहे हिन मौसम में कच्चे में पाणी वञणु त हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि आहे ऐं उन जे वञण सां न रुगो पूरो इन्वायरमेंट पर दरिया जा वहिकरा पंहिंजे सिंध जी जेका
मौसम आहिनि उन में ॿेला उन सभिनी जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो अहम असां वटि सोर्स आहे। असांजा पंहिंजो ढंढूं जीअं मंछर आहे, असांजा एक्वाफायर्स जीअं खूह आहिनि, सभिनी लाइ ही हिकु रिफ्रेशिंग ॻाल्हि आहे जो पाणी एतिरो अचे पियो। ऐं डेल्टा ते जॾहिं पहुचंदो त डेल्टा में जेके ख़राबियूं थी वियूं उनखे कुझु बहितर करे न करे पर उनखे वधीक ख़राबु थियण खां रोकींदो। त उहा त हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिकु नॉर्मल फ्लो आहे ऐं इहो नॉर्मल फ्लो जेको आहे सो असांजे लाइ ज़रूरी आहे। हुनखे मीडियम फ्लड ऐं हाई फ्लड चओ था, इहा हिकिड़ी इरिगेशन जी टर्मिनोलॉजी आहे। अलाए असांखे पंहिंजे आम फहम ज़बान में इस्तेमालु करणु बि खपे या न, जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु पाणी जे फ्लो खे डेमोन्स्ट्रेट करे थो। इहो नेचुरली बोर्ड जीअं का बोर्ड चइजे उहा का क़िस्म जी बोर्ड कान्हे। ख़तरो कहिड़ी ॻाल्हि जो आहे? ख़तरो उन ॻाल्हि जो आहे जेको हिन वक़्तु पंजाब में मिसाल जेके तव्हांजा बंद आहिनि उहे बंद किथे टुटा आहिनि ऐं किथे हथ सां जेको टोड़ीनि पिया उते वाकई कैपेसिटी खां वधीक जेके फ्लोज़ आहिनि। इहे जेके असां लाइ ख़तरो आहे त अगरि बंद असांजा किथे कमज़ोर हूंदा त किथे का वीक पॉइंट हुजे उन जे करे को इशू क्रिएट थिए। ॾिसो असां वटि जेको 2010 में टोड़ी वटां बंदि टुटो या भाॻो वियो सो तॾहिं थियो जॾहिं पाणी 10 लख क्यूसेक के क़रीब में पाणी हो। हिन वक़्तु उन खां सूरत हाल जेका आहे सा काफ़ी घटि पई ॾिसण में अचे। सो उन मां त को असांखे इन वक़्तु असांखे बिल्कुलु ठीकु आहे, असांखे वधीक केयरफुल रहणु खपे छो त पाणी यूजुअली एतिरो ईंदो कोन्हे। जॾहिं का शइ ईंदी कान्हे का यूजुअली ऐं यकदमि ईंदी आहे त उन लाइ वाक़ई तयारी करणी खपे ऐं उन लाइ असांखे जेको आहे सो पंहिंजो केयरफुल बि रहणो खपे ऐं शइ खे जेको आहे करणु खपे। ख़ुदा करे असां पंहिंजा बंद मज़बूत कया हुजनि 2010, 2022 ऐं उन खां बि विच में थोरी थका पाणी ईंदा रहिया त असांजे पंहिंजा मज़बूत कया हूंदा त इहो प्रॉब्लम कोन थींदो। मसइलो इहो आहे त छो त घणा साल पाणी न अचे थो त माण्हू ज़रूरु को कचनि में पंहिंजी फसलूं पोखियूं आहिनि, उन्हनि फसलुनि ते ज़रूरु असरु पवंदा। उन में कमंद जो फसल शायदि बची वञे हलियो डिपेंडिंग फ्लो कहिड़े क़िस्म जो आहे, कहिड़नि इलाइक़नि में आहे। बाक़ी जेके नंढा फसल बेचारा आहिनि पोखियल, मिसाल बसर जूं पनीरियूं पोखियल हुयूं या भाॼियूं हूंदियूं उहे ज़रूरु जेके आहे बचंदियूं कोन। पर हिन जो एडवांटेज वरी इहो थींदो जेको पाण जंहिंखे बुरी या बीड़ा चऊं था त रबीअ में वरी फसल जेको आहे सो असांजो बहितर थींदो। सो जनरल सूरत हाल त इहा पई ॾिसण में अचे हिन वक़्तु। ऐं बाक़ी पाणी अगरि को कोहे सुलेमान जे पासे अगरि मींहुं पियो ऐं उहो अची पाणी मिले इंडस वटि किथे उहो को पाणी यकदमि वाध अची वञे त उहा वरी हिकु जेका आहे सा थोरी ॿी ॻाल्हि आहे। पर हिन वक़्तु ताईं सिचुएशन जेका आहे सा असांखे ऑब्ज़र्व ज़रूरु करणु घुरिजे पर अहिड़ी का ऐं नथो सम्झां त का अहिड़ी सूरत हाल जेका हरूभरू घबराइण वारी का सूरत हाल हुजे। सही। अच्छा सर, ही तव्हां फ़ाइदा त ॿुधाया त हिन पाणी जा केतिरा फ़ाइदा आहिनि, पर जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं कचे जे हवाले सां त हीउ जेको पाणी अचे पियो बोझ जो पाणी त उहो कचे जे आबादगारनि जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे ऐं ॿिए पासे हू पाण ख़ौफ़ में आहिनि त असांखे मथां लॾ पलाण करणी पवे पाणी जेकॾहिं वधीक अची वियो, किथे कट लॻो या किथे, छाकाणि जो 45 बंद हसास करार ॾिना आहिनि पाण गवर्नमेंट, चीफ मिनिस्टर पाण उन्हनि खे चयो आहे त असां हसास बंद आहिनि हुनजी असां पिचिंग वग़ैरह कयूं पिया। त तव्हां छा था सम्झो त हीउ पाणी हिकिड़े पासे केतिरो फ़ाइदेमंद आहे सिर्फ़ु आबादगारनि जे लाइ? ॾिसो, कचे में जेके कम्यूनिटीज़ रहंदियूं हुयूं कंहिं ज़माननि में उहे हमेशह यूज़ टू हूंदियूं हुयूं त पाणी अगरि अचो थो वञे इन टाइम में रिएक्ट कीअं करिणो आहे। उहे नंढा नंढा ॻोठ हुआ, चरावा हुआ जेके माण्हू रहंदा हुआ। हाणे अगरि उते ज़मीनूं लीज़ कयूं वयूं आहिनि, बोतारनि पंहिंजा बंदि ठाराया आहिनि, पक्का स्ट्रक्चर्स ठही विया आहिनि, बिजलियुनि जा कनेक्शन थी विया हलिया आहिनि त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उहे ॿिनि क़िस्मनि जो नुक़सानु कनि था। हिकिड़ो त दरिया जे वहिकरनि खे ब्लॉक कनि था, ॿिए नंबर ते जॾहिं हू पाणी आहे अगरि ज़ोर लाहे थो त उते नुक़सानु थिए थो। सो उन जो ज़रूरु पंहिंजी जाइ ते जीअं मूं गुज़ारिश कई त उनखे अलाए नुक़सानु चइजे बि या न चइजे, पर बाल असां त सिंध में असांजो केस ई इहो आहे त इहो जेको पाणी वहे थो इहो नॉर्मल आहे ऐं इहो पाणी छॾियो त दरियानि मां वहे त सिंध जी जेका इकोलॉजी, छा पूरे पाकिस्तान जी जेका इकोलॉजी आहे, असांजा खूह आहिनि,
ॿियूं शयूं आहिनि, ग्राउंड वाटर रिसोर्सिस आहिनि, उहे सभु आबाद थियनि, स्पीशीज़ रही सघनि। सो मुंहिंजे ख़्याल में असांखे त उन तरफ़ रहणु खपे। ऐं हाणे असांखे जेको क्लाइमेट रिस्क आहे, असां त पंहिंजे आबादगार बोर्ड तरफ़ां जेका प्रेस नोट बि हिन दफ़ा जी ॾिनी, उन में इहा गुज़ारिश कई त असांखे हाणे एक्सट्रीम इवेंट्स लाइ तयारु थियणो पवंदो ऐं जेके स्ट्रक्चर्स असां ठाहिया आहिनि उहे अगरि असां मेंटेन करे हलायूं, कैपेसिटीज़ वधायूं। जीअं पंजाब में अगरि कंहिं बैराज जी कैपेसिटी घटि हुई त जीअं पंजनद आहे, त्रिमू आहे, 2010 खां पोइ ऐं 15 खां पोइ हुननि जूं कैपेसिटीज़ वधायूं आहिनि। त असांखे खपे दरियाए सिंध में हिकिड़ो ई दरिया आहे त एक्सट्रीम इवेंट्स खे नज़र रखी असांखे उन्हनि जूं कैपेसिटीज़ वधाइणियूं खपनि ऐं क्लाइमेट रिस्क जे लाइ इरिगेशन खे अहिड़ा स्ट्रैटेजीज़ ठाहिणियूं पवंदियूं जिते पाणी अचे त उहो पाणी दरिया में निकिरी वञी हलियो, ऐं अगरि बरसातूं पवनि थियूं ऐं अगरि कोई सुलेमान मां पाणी अचे थो त उन्हनि खे कहिड़े हिसाब सां असीं रिचार्ज करियूं, किथे इस्तेमालु करियूं त जीअं नुक़साननि खे असीं घटि में घटि ऐं फ़ाइदो इन्हनि शयुनि मां पराए सघूं। सही, तव्हांजी वॾी महिरबानी महमूद नवाज़ शाह साहिबु, तव्हां क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां महमूद नवाज़ शाह साहिब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त उन्हनि ॿुधायो त हीउ जेको पाणी आहे उहो हिकिड़े पासे बिल्कुलु सिंध जे आबादगारनि जे लाइ ऐं सिंध जी ज़मीनुनि जे लाइ, सिंध जी इकोलॉजी जे लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे। उनजी बहाली जे लाइ, इंडस डेल्टा जी बहाली जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे ऐं इहो पाणी अचणु घुरिजे, पर उनखे नॉर्मल बि करार ॾियनि था त इहे दरियानि खे छॾियो त दरिया ईअं वहंदा रहनि ऐं जॾहिं तव्हां उन में विच में हुनजे लंघनि ते तव्हां ब्लॉकेज कंदा त ज़ाहिर आहे उहो नुक़सानु ॾींदो। उन नुक़सान खे हू चवनि था त असां नुक़सानु नथा करार ॾेई छॾियूं, छाकाणि जो ग़लती असांजी पंहिंजी आहे, असां हुनजे लंघ में अची वियूं था। अहिड़ी पाण पंजाब जी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं त पंजाब ते जीअं मां ॿुधायमि पई त सिर्फ़ु ॾखण पंजाब में 2 ॾींहंनि जे दौरान 4 ॿेड़ियूं ऊंधियूं थी वियूं आहिनि, तंहिंमें 23 माण्हू फ़ौत थी विया आहिनि। जलालपुर वारो इलाइक़ो, अलीपुर वारो इलाइक़ो हिन वक़्तु जेको आहे सख़्तु पाणीअ जे घेरे में आहिनि। ही उहे इलाइक़ा आहिनि ॾखण पंजाब जा जेके घणे भाङे जेको आहे ग़रीब तबिको हिन पासे ॿुधायो वेंदो आहे त ज़राअत ऐं आबादगारी हिन पासे वधीक रहनि था। पर जेॾीमहिल लॾ पलाण थी रही हुई, पाणी तमामु घणो अची वियो हुयो ऐं राति जे विच में माण्हुनि जी लॾ पलाण थी रही त ॿेड़ियूं जेको आहे उहे टकराइजी वियूं बिल्डिंगुनि में ऐं गॾोगॾु जेको आहे ॿेड़ियूं ऊंधियूं बि थी वियूं, जंहिंमें केतिरा ई घर भाती बि फ़ौत थिया आहिनि। न रुॻो इहो पर 23 माण्हू फ़ौत थियण जतल आहिनि। इहा सूरत हाल कराची में बि नज़र आहे ऐं इन कराची में बि जेका इहा सूरत हाल नज़र आई त उतां जेको आहे जेॾीमहिल मलीर नदी वई अॼु खां 2 ॾींहं पहिरीं त उते जेको पाणी आयो आहे उन में केतिरा ई माण्हू फ़ौत थिया हुआ, 3 वधीक लाश जेको आहे हथ आया आहिनि। सखर हलूं था इनायत भटीरा ब्यूरो चीफ आहिनि, असांजा सीनियर साफ़ी आहिनि, उते हिन वक़्त जी सूरत हाल छा आहे। जी इनायत ॿुधाइजो त सखर बैराज ऐं गुडू बैराज छा सूरत हाल आहे ऐं केतिरो पाणी अची चुको आहे। न रुॻो इहो पर इहो ॿुधाइजो त जेके हसास बंद हिननि करार ॾिना हुआ उन्हनि जी छा सूरत हाल आहे, पिचिंग मुकमल थी वई आहे, उते कमु हले पियो ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो जेके सखर बैराज जा 10 दर बंदि आहिनि उन्हनि जो छा थियो। वॾी महिरबानी अज़मतुल्ला साहिब, सभ खां पहिरियां ॿुधाइजे त सखर गुडू वटि जेका विचोले दर्जे वारी बोर्ड आहे जी हा, ऐं पंजनद बैराज वटि पाणी जो जेको वकिरो आहे उन में 6,65,000 क्यूसेक पहुचण बाद इंतहाई वॾी बोर्ड थी वई आहे जी हा, ऐं चाचड़ा गेज वटि 10 फुट मां 11 फुट ते पहुची वियो पाणी आहे, उहो सिर्फ़ु बचियो आहे। ऐं सिंधू दरिया में पंजनद बैराज वटि हिकु दफ़ो ॿीहर पाणीअ में 4 सबबु पाणीअ जो वकिरो 6,58,000 क्यूसेक मां वधी 6,65,575 क्यूसेक ते पहुचण सबबु इंतिहाई मथां ई दर्जे वारी जेकी बोर्ड उहा डिक्लेयर कई वई आहे। ऐं मां ॿुधाईंदो आहियां त मटण ऐं कोट वटि चाचड़ा गेज वटि पिणु 10 फुटनि मां वधी करे 11.1 फुट ते पहुची वियो आहे। ऐं गुडू बैराज ऐं सखर बैराज विचोली बोर्ड जेका आहे उहा हलंदड़ पई आहे। गुडू बैराज वटि पाणीअ जो मथां जेको वकिरो आहे उहो 5,12,662 क्यूसेक आहे ऐं जेको हेठियां वकिरो आहे 4,80,455 आहे। सखर बैराज पाणीअ जो जेको वकिरो आहे उहो मथां जेको वकिरो आहे 4,51,760 क्यूसेक आहे, हेठियां वकिरो 4,18,810 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। ईअं ई कोटड़ी बैराज वरी पाणी जो मथां वकिरो 2,59,284 क्यूसेक आहे ऐं हेठियां जेको वकिरो आहे 2,54,354 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। पंजनद बैराज वटि पाणीअ जो वकिरो 6,65,000 क्यूसेक ते पहुचण सबबु जेको सिंध इरिगेशन खाते ऐं ज़िले सखर जे इंतिज़ामिया बंदनि जी निगरानी कंदड़ अमले खे सख़्तीअ सां हिदायतूं जारी कयूं आहिनि त ॾींहं राति जेको आहे सो निगरानी कई वञे। अहिड़े हुकुमनामनि खां पोइ जेके टीमूं आहिनि उहे बैराज वटि पहुचण बाद जेको आहे सो पंहिंजो वेठल आहिनि
ऐं नओं जेको टिमूं बिराज वटि पाणी मथां ऐं हेठां जेको वाकिरो आहे उहो 1,27,687 क्यूसेक आहे। तोसां बिराज वटि मथां वाकिरो हेठि ऐं हेठां जेको वाकिरो आहे 1,27,687 क्यूसेक आहे। तोसां बिराज वटि पाणी जो मथां वाकिरो 1,55,464 क्यूसेक ऐं रिकॉर्ड कयो आहे। ईअं ई मां ॿुधाईंदो हलां त जेको मंगला डैम आहे उन पाणी जेका आमद आहे उहो 3,68,321 क्यूसेक जेको आहे सो रिकॉर्ड कयो वियो आहे। जेको अखराज आहे उहो सिर्फ़ु 9,000 क्यूसेक आहे। डैम में पाणी जेका सतह आहे उहो 12,35.35 फुटनि ते पहुतल आहे। हिन वक़्तु जेका डैम में पाणी भरण वारी जेका आख़िरी सतह आहे उहा 12,042 फुट आहे ऐं तरबेला डैम में पाणीअ जी आमद 1,46,900 क्यूसेक ऐं खराज जेका आहिनि उहे 46,500 क्यूसेक आहिनि। डैम में आमद जेका 1,46,900 क्यूसेक आहे 1,46,500 क्यूसेक जेका सो आहे। ऐं मां ॿुधाईंदो आहियां त हिन वक़्तु जेको पाणी जेको स्टोर करण वारी आख़िरी सतह आहे 1,550 फुट ते बि पहुची वियो आहे। ठीकु। अच्छा, बंदनि जी छा सूरत-हाल आहे ऐं सखर बैराज जी छा सूरत-हाल आहे? सर, सखर बैराज जी ॻाल्हि कजे त सखर बैराज तव्हां ॾिठो हूंदो त 16 दरवाज़ा तब्दील थिया हुआ। 16 दरवाज़नि खां पोइ सिंध हुकूमत में थरथरो मची वियो हो। थर्ड पार्टीअ खां हुननि जेका सो इंक्वायरी करण जांच करण लाइ उहा थर्ड पार्टी जेका सो जोड़ी आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे जेको पाणी आहे उहो सुभाणे ताईं 6 लख गुडूअ पहुचे पियो। कोई एॾो वॾी सतह जो पाणी न आहे। जे अगरि 9 लख ताईं पाणी वञे थो त पोइ सखर बैराज जा जेके दरवाज़ा आहिनि उन लाइ बि मसइलो थी सघे थो ऐं सखर एरिकेशन अमले जे हवाले सां बि। हींअर जेके बंदनि जी ॻाल्हि कई आहे मतिलबु तव्हां जेके सखर जा बंद आहिनि ख़ासि तौर ते 0 पॉइंट खां वठी करे पनवाकिल घोटकी कश्मोर ताईं इन्हनि बंदनि जी जेका सो 2010 में बि हिते मुख़्तलिफ़ बंदनि जेके रुणियूं पयूं उन खां पोइ 2010 जी ॿोॾि खां पोइ 2025 ताईं किथे बि हुनजी मरमत न थी सघी आहे। गुज़र 2 ॾींहं अॻु में राति जो तक़रीबन 2:30 वॻे अलर्ट जारी कयो वियो इरिगेशन खाते तरफ़ां त पनवाकिल जे जेको बचाव बंद आहे सुमरा पवारी वटि उते जेका सो घारे पवण जो अंदेशो हुयो। फौरी तौर डिप्टी कमिश्नर सखर ऐं जेका सो इरिगेशन इंतज़ामिया राति जे पेट में पहुता हुआ। उनखे जेका सो बंदनि ते पिचिंग कराई वई हुई, पथर लाराए वियो। उन खां पोइ जेको सुभाणे जेको पाणी अचे पियो गुडूअ ते 6 लख खां 6.5 लख क्यूसेक ताईं इन में पॉसिबल आहे को ख़तरो आहे न त ख़तरे जी ॻाल्हि कोन्हे। पर हींअर जेके मुकमल तौर ते जेको कचो आहे उहो ॿुॾी वियो आहे ऐं पाणी वधण खां पोइ जेके मुख़्तलिफ़ जेके ॻोठ आहिनि उहे पाणीअ जी लपेट में अची विया आहिनि। पाणी अचण खां पोइ जेको उते जा ॻोठाणा आहिनि उहे लॾ पलाण करे मुख़्तलिफ़ बचाव बंदनि ते तरसियल आहिनि। उन जेको फसल आहे जेको सालाने तौर जेको 6 महीने फसल थींदो आहे कमंद फुटी तिर उहे जेको आहे हिन पाणी अचण खां पोइ लुड़ी विया आहिनि ऐं जेके सब्जियूं थींदियूं आहिनि ख़ासि तौर ते असांजे इलाइक़े में इन इलाइक़नि में ऐं पेट में सिंधू में सब्जियूं थींदियूं आहिनि जंहिंमें भिंडी करेलो तूरी ऐं वग़ैरह जेके बि सब्जियूं आहिनि उहे बि लुड़ी वियूं आहिनि। ऐं पाणीअ खां पोइ ख़ासि तौर ते चौपाए जेको माल आहे उन में मोहाड़े जेका बीमारी ऐं चमड़े जी बीमारी मोह कढियो आहे ऐं इन बीमारियूं जेके आहिनि ख़ासि तौर ते पाणीअ खां पोइ ऐं मच्छरनि जो जेको आज़ार आहे जेके मच्छर वधी विया आहिनि उन में चौपाए माल में मोहाड़े जेका बीमारी ऐं चमड़े जी बीमारी जेको आहे सो मोह कढियो आहे। ऐं चौपाए माल जे हवाले सां वेटनरी डॉक्टरनि पारां जेका सो का बि अंदरि वञण लाइ शयूं आहिनि कोन जेके त माना ॿेड़ीअ ते चढ़ी करे उनखे वैक्सीन कजे। उहो जेसीं ताईं माल ॿाहिरि न ईंदो ऐं उन चौपाए माल खे बंदनि ताईं न आणिबो त उनखे वैक्सीन नथी थी सघे। इन करे जेके आपातकार माण्हू आहिनि या मालबंद माण्हू आहिनि उहे ॾाढा परेशान आहिनि। ठीकु, तव्हांजी वॾी महिरबानी इनायत भट्टी, तव्हां अपडेट कयो। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी असांजे महिमाननि जी ऐं सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां ॿोॾि जे पाणी अचण खां पहिरीं जेको आहे उनजी तयारी करे वठूं ऐं उनजा हिफ़ाज़ती उपाउ अख़्तियार कयूं, न रुॻो हिफ़ाज़ती उपाउ अख़्तियार कयूं पर महफ़ूज़ हंधि जेको आहे मुंतक़िल थी वञूं। हिकु भेरो ॿीहर असां तव्हांखे इहो ई ॿुधाए रहिया आहियूं त अलर्ट जारी थी चुको आहे ऐं इहो चयो वियो आहे त बंदनि जी निगरानी कई वञे। इन ॻाल्हि मां इहो बि अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जेके जिते इलाइक़ा जेके हसास बंदि करार ॾिनल आहिनि उतां खां माण्हू महफ़ूज़ मक़ाम न जेको आहे मुंतक़िल थियनि ऐं 14 ऐं 15 सेप्टेम्बर वारे ॾींहुं ऐं राति जो ॿुधायो पियो वञे त इंतिहाई दर्जे जी ॿोॾि जेको आहे सिंधु में बरक़रार हूंदी। असां तव्हांखे इन हवाले सां वधीक अपडेट कंदा रहंदासीं। हिन वक़्तु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे थो। मूंखे ॾींदा इजाज़त। अला वाही।